पाकिस्तान को कराची दा सफ़र करे रहियो हुउमि त हिन वक़्तु जामशोरो रोड ते हिकिड़ी सिचुएशन ॾिसी करे एक्सीडेंट ॾिसी करे असां बीह रहियासीं त जामशोरो बाईपास ते कहिड़े सबब जे तहत जेको आहे त हिते एक्सीडेंट थी रहिया आहिनि त ऐं हीअ हिकिड़ो ताज़ो एक्सीडेंट थियो आहे जंहिंमें ॿ गाॾियूं पाण में हीअं यकदमि आम्हूं साम्हूं अची करे टकरायूं आहिनि ऐं टकराइण जे सबबु तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिन वक़्तु की हिननि जी कंडीशन अहिड़ी थी वई आहे जो हिननि जो साम्हूं वारो फेस एरिया जेको आहे त ज़ाहिर ई कान्हे को ऐं इहो माण्हुनि जूं बर्बाद थी वञनि अहिड़ा हादसा थियनि था। थोरी देरि खां पोइ हिते असांजो ड्राइवर हिकिड़ो मौजूदु आहे उन सां ॻाल्हि ॿोल कराईंदासीं त छा सबबु आहे जो हिते जामशोरो बाईपास ते आए ॾींहुं डेली एॾा एक्सीडेंट था थियनि पोइ बि छा सबबु ड्राइवर ट्रैफिक जे करे आहे माना हिन जो वॾे में वॾो सबबु इहो आहे त रोड सोड़ो आहे ऐं ट्रैफिक घणी आहे आम्हूं साम्हूं अची था वञनि जंहिंजे करे इहे लासिस थियनि था ओवर स्पीड थी कनि नाज़रीन ऑफिसर आहे उन्हनि पंहिंजे तजुर्बे जो इज़हार कयो त माण्हुनि जी ड्राइवरनि जी टक्कर जे करे ऐं रोड जे सोड़े हुजण जे करे ऐं ट्रैफिक घणी हुजण जे करे एक्सीडेंट थियनि था। वेठो आहे गाड़ी में केॾी महिल लॻी वञे कलाकनि हाज़ुर हाणे ही सबबु थी सघे थो जीअं साम्हूं गाॾियूं अचनि पियूं नाज़रीन असां स्लो स्लो पिया हलूं तमामु सफ़ा ऐं ॾिसो पिया ईअं यकदमि अगरि हिन साइड वारो को लही थो पए त आम्हूं साम्हूं एक्सीडेंट थियनि था खां बाद में जेको आहे त मां इहा हिकिड़ी ॻाल्हि हिन में नोट कई त हिते अक्सर जेके बि एक्सीडेंट थिया आहिनि रोड तां लही वञी सबबु जे थिया आहिनि या वरी जेको आहे त आम्हूं साम्हूं टक्कर थियण जे करे थिया आहिनि त माना हिन जो वॾे में वॾो सबबु इहो ई आहे त हिन रोड जो सोड़ो हुजणु ऐं हिन रोड ते ट्रैफिक घणी हुजणु ऐं असां सां गॾु हिकिड़ो जेको आहे त असीं हिन वक़्तु जेको आहे त कहिड़ी जॻह ते पहुता बीठा आहियूं खानोट में बीठा आहियूं खानोट में बीठा तव्हांजो छा तव्हांजो हिन रोड सां तक़रीबन हिकिड़ो ॼण रोज़ी रोटी जो रस्तो ठहियलु आहे जो तव्हां हिन रोड ते ईंदव त तॾहिं तव्हांजी रोज़ी रोटी थींदी तव्हां डेली हिन रोड ते अचो वञो था तव्हां कहिड़ी ॻाल्हि महसूसु कई आहे त छा सबबु आहे जंहिंजे करे हिते आए ॾींहुं एॾा ख़तरनाक एक्सीडेंट थियनि था। सबबु इहो आहे हिन रोड ते लॻी पई आहे रश अच्छा हिकु रश ॿियो ड्राइवर कनि था तकड़ रोड आहे सिंगल अच्छा डबल रोड हुजे हा त माना हर कोई तकड़ में हो आहे हिकिड़ो क्रॉस थो करे ॿियो चढ़ी थो अचे रोड ते रश जाम आहे अच्छा अच्छा तव्हांजे बच्चनि जो रोज़गार रिज़्क़ जान तव्हांजो इहो रोड ई आहे हिन रोड ते ई अचो वञो था तव्हां गवर्नमेंट खे कीअं छा अपील कंदव? गवर्नमेंट खे अपील इहा आहे महिरबानी कनि रोड खे डबल कराइनि हे ग़रीबनि जूं जानियूं थी हलनि घर सभिनि जा तबाह था थी वञनि तव्हां ॾिसो पाण था हाणे बि 2-3 एक्सीडेंट हाणे थी विया आहिनि हे रश लॻी पिया रोड ते सिंगल रोड आहे सॼो हादसो हिन सिंगल रोड जे करे थो थिए। अच्छा अच्छा अपील था कयूं गवर्नमेंट खे वन वे सिंगल डबल रोड ठाहिनि एक्सीडेंट डेली हाणे बि 3 एक्सीडेंट थी चुकिया आहिनि। अच्छा हा असां इन खे चवंदासीं डबल रोड कनि अच्छा हा न त असां CP दाख़िल कंदासीं हाई कोर्ट वेंदासीं। सही अच्छा असांजो वकील साहब आहे उन्हनि चयो आहे त मां पंहिंजे तरफ़ां जेको आहे त हाई कोर्ट में CP दाख़िल कंदुमि ऐं गवर्नमेंट खे अपील कंदुमि त जो जामशोरो बाईपास रोड जो जेको आहे त नोटिस वरितो वञे। ठीकु आहे मुगीर साहब तव्हांजी वॾी वॾी महिरबानी ऐं सोशल वर्कर हुजण जो सबूत ॾींदव ऐं इंशाअल्लाह ताला हे सभु सिंधी दोस्त बि तव्हांखे साराईंदा ऐं तव्हांखे रेस्पेक्ट कंदा जो तव्हां मतिलबु हिकिड़ो पंहिंजो कम खे बासर अंजाम ॾींदव। वॾी महिरबानी मुगीर साहब।